पिछा गुज़िरियल बरसातुनि में सब डिवीज़न हाल सां तालुक़ रखंदड़ फ़ौतियुनि जे वारसनि खे ज़िले इंतिज़ामिया पारां मुआवज़े जा चेक ॾिना विया। असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कामिर शेख पंहिंजे आफ़िस में बरसात में सब डिवीज़न हाल जे 4 फ़ौतियुनि जे वारसनि खे 10-10 लख रुपयनि जा चेक ॾिना। बरसात में फ़ौत थियल काशान वल्द मोहम्मद अकरम, अली शेर वल्द अंब बुरडो, हाकिम अली वल्द ग़ुलाम अली ऐं ख़ुदादाद वल्द अल्लाह ॾिनो जे वारसनि खे चेक ॾिना। हुकूमत पारां बरसात में फ़ौत थियलनि जे वारसनि खे मुआवज़े जी रक़म वारो मरहलो शुरू थी चुको आहे। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख चयो त बरसात ऐं ॿोॾि जे मुतासिर ख़ानदान जे हर हिकु फ़र्द जी मुमकिन मदद कंदे खेनि ज़िंदगी गुज़ारण जूं मुकमल सहूलतूं फ़राहम कई वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।